सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु। व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल करीम व किताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्ना अल्लाहु अलल मुअ्मिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम
वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आई बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तों, अजोकी हिन बाबरकत महफिल में अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम जे सदके तव्हां ऐं असांखे अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। जश्न रहमतल लिल आलमीन जे सिलसिले में अंजुमन आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहालियान बदीन जे तरफ़ खां ही अज़ीम शान प्रोग्राम मुरतब कयो वियो आहे, जंहिंमें ही फ़कीर तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहे। मूं आयत करीमा तिलावत कई आहे, उन जे बारे में कुछ तव्हांजे आॾो ॻाल्हियूं अर्ज़ करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। मूंखे दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल शान हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन सां गॾु इहा बि दुआ फरमाईंदा हलिजो त अल्लाह साईं पंहिंजे महबूब करीम जे तुफ़ैल तव्हांखे असांखे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रात जो तमाम घणो हिस्सो गुज़री वियो आहे, थधिकार भी आहे, इन जे लाइ तव्हां खां माज़रत भी कंदुसि, छो त प्रोग्राम जॾहिं शुरू थींदा आहिनि त उहे शेड्यूल मुताबिक़ हलाइणा ई पवंदा आहिनि। काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेके शेड्यूल में शामिल हुयूं, जंहिंजे करे ताख़ीर थी आहे, पर अमी यकीन कयो त ही अवां जो देर ताईं वेहण समूरो अल्लाह जे इबादत में शामिल आहे। दुनिया के मक़सदनि जे लाइ भी माण्हू कॾहिं कॾहिं देर कंदो आहे, वक़्तु सीड़ाईंदो आहे, पर अॼोको ही तव्हांजो वेहण ख़ालिस अल्लाह ताला ऐं अल्लाह जे महबूब जे रज़ा जे लाइ आहे। यकीनन ही देर ताईं वेहण अल्लाह तबारक व तआला तव्हांजो असांजो पंहिंजी दरबार में मक़बूल फरमाईंदो ऐं क़यामत जे ॾिहाड़े जिथे असांजा हथ ख़ाली हूंदा, उम्मीद आई त ही तव्हांजो असांजो वेहण उते असांजे अमाल नामे में शामिल थी असांजो बेड़ो पार कंदो। मूं जेका आयत करीमा तिलावत कई उन जो तर्जुमो अव्वल ॿुधाईंदुसि, उन खां बाद में
जश्न रहमत लिल आलमीन के बारे में इंशाअल्लाह अज़ीज़ कुछ गालियों बुधाया तो जी तवा कुछ गरम भी थो अवां जो थक भी लही पवे जै मकसद जे ला गड थिया हो मकसद भी खुदा करे हल थी पवे। पहिरीं तव्हां मुखे गरम कयो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो तो पोइ गरम थी वञो तो कुछ ॻाल्हियूं थी पवनि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। शामियानो कोहे ठरी विया बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला जल्ल जलालहु व मनवालहु पांजे पाक कलाम इरशाद फरमायो सुभान अल्लाह लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। बेशक अल्लाह ताला जल्ल जलालहु व मनवालहु ईमान वारन जे मथा एहसान फरमायो। लक़द बेशक मन्नल्लाह अल्लाह सही एहसान कयो अलल मुमिनीन ईमान वारन ते। मुझा प्यारा दोस्तों अज़ीज़ो तव्हां सभिनी खे ख़बर आहे तो खुदा तबारक व तआला जल्ल जलालहु व मनवालहु जॾहिं एहसान फरमाईंदो आहे तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात एहसान करण वारे टाइम ते इहे कोन ॾिसंदो आहे त ही मोमिन आहे ही मुनाफ़िक़ आहे ही पंहिंजो आहे ही पराओ आहे ही मूंखे मञे थो या न। जेकॾहिं बारशू असां इंसान खे वॾी इज़त ऐं आबरू बख़्शो आहे। इंसान अशरफुल मखलूक आहे खुदा जी सारी मखलूक में शान ऐं मान वारो आहे। पर मुंहिंजा दार ढजो बच्चो हुजे उठ जो बच्चो हुजे ढकीअ जो बच्चो हुजे जॾहिं माउ जे पेटां ॼमंदो आहे ओ ॼमण सां ई नंढड़ो फर माउ जे ओह वारे पासे वेंदो आहे उते थूना हणंदो आहे उन जे थणनि खे ॻोल्हींदो आहे उन में वात विझी चुस्कू ॾींदो आहे। इन जानवर के कंहिं सेखारियो त मार बकरीम जे ज़ात बाबरकात तुंहिंजी रोज़ी हिते रखी आहे। वाह ख़ालिक़े काइनात जे कुदरत तां कुर्बान वञा जो ॼमण सां ई नंढड़े ॿार खे या नंढड़े जानवर खे तालीम ॾेई पंहिंजे रबूबियत जो सचो पको ऐलान कराईंदो आहीं। अल्लाह ताला फरमाईंदो आहे रब्बुल आलमीन दर्जे बदर्जे मां तोखे पालींदो आहियां। तू नंढड़ो कमजोर हुंदो आहीं तोखे वालिदैन जे शफ़क़त ऐं जोरी जी ज़रूरत पवंदी आहे। वालिदैन जे दिल में रहम अची वेंदो आहे तोखे खणंदा आहिनि भाउ खणे मामो खणे अम्मा खणे मासी खणे भेनर खणनि पर जीअं जीअं वॾो थींदो वेंदे तोखां शफ़क़त परे थींदी वेंदी पंहिंजे पेरनि भर थींदे वेंदे तुंहिंजे उज़वनि में तुंहिंजे वात में तुंहिंजे मादे में कुवत ऐं ताक़त ईंदी वेंदी। ओ माउ जो खीर घाटो थींदो वेंदो हलंदे हलंदे ख़ुश्क थी वेंदो। अल्लाह ताला तोखे ॾंद पैदा करे ॾींदो। खुदा चवंदो हाणे पाण भरो थी पाण खा। अल्लाह ताला फरमाए तो इंसान ऐं अकेले तोखे न पलक पूरी काइनात खे ईअं पालींदो आहे। अल्लाह सही जो शान आहे रब्बुल आलमीन। सभई चओ छा आहे रब जो शान? ज़ोर सां आवाज़ अचे। रब जी माना ई आहे जेको दर्जे बदर्जे तरबियत करे। सुभान अल्लाह। ऐं इहा तरबियत पंहिंजे जी पराए जी नेक जी बद जी मञण वारे जी न मञण वारे जी सभिनी जी थो करे। सुभान अल्लाह। एहसान सारी काइनात ते। पर हिन आयत में फरमाईन लक़द मन्नल्लाहु
अलल मुमिनीन रब्बुल आलमीन सारी कायनात जे ला आया पर हिन आयत करीमा में जेको एहसान आ यो मां अल्लाह ताला जल जलालु मन वालू सिर्फ ईमान वारन जे ला कयो आ। या अल्लाह वो केड़ो एहसान आ। अल्लाह ताला फरमाए तो इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम मां रब करीम जी ज़ात बाबरकात मोमिनन जे मथा ही एहसान कयो आ जो मां अल्लाह पाक मोमिनन जे जिन्स में मोमिनन जे तरफ तमाम बरगुज़ीदे वडे शान वारो रसूल मोकिले मोमिनन खे ॾई छॾियो आ। हाणे ॿुधण जी कोशिश कजो थोरो नारन खे ब्रेक हणजो। मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला पंहिंजो हबीब जॾहिं असांजे मोकिलियो ऐं एहसान कहिड़ो कईं असांजे जिन्स में मोकिले। कहिड़ो एहसान कईं चओ। मुंहिंजे ख़्याल में अवां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो नथा। जेकी सम्झो था सभई चओ अल्लाह एहसान कयो जो अल्लाह पंहिंजो हबीब असांजे जिन्स में मोकिले। इहो एहसान कई पंहिंजे महबूब खे अल्लाह असांजे जिन्स में मोकिले। इहो एहसान फरमायो। अवां खे ख़बर आहे महबूब कंहिंखे ॾिबो आहे न ॼण त परे ॾेखारबो ई कोन्हे। हज़रत शाह अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अखियुनि में थी वेहो तवारे छपर ढकियां तोखे न ॾिसे ॾेहो ऐं आऊं न ॾिसां को ॿियो। ओ मुंहिंजा महबूब तूं मुंहिंजे अखियुनि में आ आऊं तोखे अखियुनि जे अंदर वेहारियां ऐं अखियुनि जे मथां पंहिंजा छपर वराए तोखे पूरे छॾियां बंदि करे छॾियां। इन में ॿ फ़ाइदा थींदा। हिकिड़ो त इहो फ़ाइदो थींदो जो तूं मुंहिंजे अखियुनि जे अंदर हूंदे मुंहिंजो छपर तुंहिंजे मथां हूंदा। ॿियो तोखे कोन ॾिसंदो ऐं तोखां सवाइ आउं वरी ॿिए खे कोन ॾिसंदुसि। महबूब जो त इहो मक़ाम हूंदो आहे जो ॿिए खे कोन ॾेखारबो आहे। वाह मुंहिंजा रब करीम तुंहिंजी ज़ात तां क़ुर्बान वञा। महबूब तुंहिंजो आहे पर तो असां गुनहगारनि खे ॾई छॾियो आहे। ऐं रुगो ॾिनो कोन थी भला को महबूब तो असांजे पर असांजे जिन्स में मोकिलियो आहे। अगर मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब करीम खे तूं काई ॿी जिन्स में मोकिली हा त तुंहिंजी मर्ज़ी हुई पर तूं असां ते एहसान करे असांजी इज़त वधाई जो रसूलुल्लाह खे असांजे जिन्स में मोकिलियो। हीअ ॻाल्हि ज़रा थोरी ज़हन नशीन करण जहिड़ी आहे विसार जो न। ऐं हिन ॻाल्हि खे ज़हन नशीन करण खां बाद में इंशाअल्लाह ताला घणा मसइला जेके इख़्तिलाफ़ी आहिनि उहे तव्हांखे सम्झ में अची वेंदा। असां अहले सुन्नत वल जमाअत जो ईमान ऐं अक़ीदो आहे। असां अलल ऐलान चवंदा आहियूं अॼु बि चऊं था ही हज़ारनि जो मजमू आहे। अभी ॿुधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी तरह असांजे जिन्स में आया। असांजी जिन्स कहिड़ी आहे चओ इंसान। बुलंद आवाज़ सां चओ अञा बुलंद आवाज़ सां चओ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाननि जे जिन्स में इंसान थी आया। इहो अल्लाह पाक जो एहसान आहे। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। बेशक अल्लाह ताला ईमान वारनि ते एहसान फरमायो जो अल्लाह ताला जल जलालुहु मन वालुहु ईमान वारनि जे जिन्स में वॾे रसूल शान वारे खे रवानो फरमायो।
या गाल थोड़ी वज़ाहत करे समझाइणी या खुले तव्हां खे दिमाग में वेहे सब एकड़ो दफ़ो मुसा गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। छेड़े ते आवाज अचे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों पहली गाल समझो लक़द मन अल्लाह मन अरबी जो लफ्ज़ आहे जैसे तव्हां सां पंहिंजे सिंधी में माना था कयो थोरो पर अरबी टू अरबी अरबीअ जी अरबीअ में माना अल मन मा युगायिरुल गैर मन मा युगायिरुल गैर एहसान उन्हीं के चइबो आहे मन उन्हीं के चइबो आहे जेको ॿिए जहिड़ो न हुजे ॿिए खां ममताज़ हुजे चओ ॿिए खां निरालो हुजे जेकॾहिं ॿिए जहिड़ो आहे त पोइ मन न आहे पोइ उन्हीं खे एहसान न चइबो एहसान उन्हीं के चइबो आहे जेको का अहिड़ी शइ कंहिंखे ॾिजे जेका सभिनी खां निराली ममताज़ जुदारी हुजे। हिकिड़ो इंतिहाई नाक़िस ऐं नाचीज़ माण्हू आहियां पर तव्हां मूंते एहसान कयो आहे जो मुअज़्ज़ज़ीन सभु हेठि वेठा आहियो ऐं तव्हां मूंखे कुर्सी ॾिनी आहे इहो तव्हांजो एहसान आहे पर जे सभिनी खे मूं जहिड़ियूं कुर्सियूं हुजनि हा ऐं सभई मूं वांगुरु वेठा हुजनि हा त पोइ साईं हज़रत मोहम्मद उस्मान साहब मुश्ताक ईअं न चई सघिया त मुफ्ती साहब तो ते असां एहसान कयो जो तोखे असां कुर्सी ॾिनीसीं आओ चवां साईं मोहम्मद मुश्ताक साहब मोहम्मद उस्मान साहब इहो तव्हांजो एहसान कोन्हे अहिड़ियूं कुर्सियूं त तव्हां सभिनी खे ॾिनियूं आहिनि मूंखे बि ॾिनव एहसान मूं ते वरी कहिड़ो बाक़ी हा हाणे आउं चवां थो त मुश्ताक साहब जो अंजुमन गुलामान मुस्तफ़ा वारनि जो मूंते एहसान आहे जो सभिनी खे हेठि वेहारियऊं मूंखे कुर्सी ॾिनऊं एहसान उन्हीं खे चइबो आहे अल मन मा युगायिरुल गैर एहसान जेको ॿिए जहिड़ो न हुजे जे ॿिए जहिड़ो आहे त पोइ एहसान न आहे। अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अल्लाह ताला मोमिनन ते एहसान कयो मौला एहसान त उन्हीं खे चइबो आहे जो ॿिए खां निरालो हुजे ऐं मुंहिंजा मौला कीअं एहसान आहे तो आदम अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे ॾिनो नूह नबी पंहिंजे क़ौम खे ॾिनी इब्राहीम खलीलुल्लाह पंहिंजे क़ौम खे अता फरमाई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे अता फरमाई हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे ॾिनी हज़रत मूसा ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम ॾे आया असांजो नबी बि असां ॾे आयो पोइ एहसान कहिड़ो आहे ॿियनि ॾे नबी आया असां ॾे सफ़ीहिम रसूला मां अल्लाह मोमिननि ते एहसान कयो जो तव्हांखे रसूल ॾिनो आहे असीं था चऊं मुंहिंजा मोला हिकिड़े मिंट जे लाइ सम्झाए कीअं एहसान आहे ॿियनि ॾे बि रसूल आया असां ॾे बि आयो थोरो वरी छाजो ॿियनि खे बि कुर्सियूं मिलियूं मूंखे बि मिली थोरो छाजो ॿियनि खे बि रसूल मिलिया असांखे बि मिलियो थोरो छाजो अल्लाह ताला फरमाए थो समझण जी कोशिश कर थोरो आहे या अल्लाह तू ही समझा अल्लाह ताला फरमायो थोरो उन्हीं खे चइबो आहे जेको ॿिए खां निरालो हुजे ममताज़ हुजे बराबर मां ॿियनि खे नबी ॾिना पर को दिह जो नबी को तालके जो नबी को ज़िले जो नबी को ॻोठ जो नबी ऐं वो ऐसी ताईं नबी हो जैसी ताईं दुनिया में मौजूद हो पर ऐं मोमिनो मूं तव्हां ते थोरो कयो मूं तव्हां खे अहिड़ो नबी ॾिनो आहे जेको नबियनि जो बि नबी आहे
जेको ज़िले जो ना है, देह जो ना है, तालके जो ना है। अल्लाह ताला फरमाए तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ आमना जलाल मां अल्लाह पाक जल्ल जलालू अमन वालू तो के सबनी जहानन जे लाल रहमत बढ़ाए मोकलियो आ। मुंहिंजा दोस्तो अजीजो ॿियनि नबियनि जी नबूवत उन जे हयातीअ ताईं हुई, मुंहिंजे मुहम्मद करीम जी नबूवत क़यामत ताईं आहे। हाणे आओ सम्झा थो बदीन जा मुस्लमानो तव्हां सम्झी विया हूंदा त वाकई अल्लाह ताला असां ते एहसान कयो जो असां खे अहिड़ो नबी अता फरमाई जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ नबी दुआऊं घुरंदा आया। चओ सुभान अल्लाह। असांजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जो असां में अचण, असांजे जिन्स में अचण जो छोरो आहे। इन्ही बारे में अर्ज़ कया। तव्हां चवंदो भला असांजे जिन्स में आया आहियो, असां ते थोरो कीअं आहे? सवली ॻाल्हि आहे ऐं बिल्कुलु आसान करे तव्हांखे सम्झायां। अदा क़ुरान शरीफ़ जी आयत मां पढ़ां, तर्जुमो कयां, उन खां पोइ तव्हां फ़ैसिलो कजो। अल्लाह ताला फरमाए थो वलौ नशा लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्द यखलुफून। रब्बुल आलमीन फरमाए थो मां रब ताक़त वारो आहियां, जेकॾहिं मां चाहियां, वलौ नशा जेकॾहिं असीं चाहियूं, लजअलना मिनकुम त तव्हां इंसाननि मां करे सघां थो मलाइकतन मलाइकन खे फिल अर्द यखलुफून जेके ज़मीननि जे अंदरि तव्हां वटि ख़लीफ़ा थी अचनि, नुमाइंदा थी अचनि। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात चाहे थो, मां रब्बुल आलमीन ताक़त वारो आहियां जो तव्हां इंसाननि जे बजाए अवां वटि रसूलनि खे नबियनि खे बजाए इंसाननि ऐं माण्हुनि जे मलाइक बणाए मोकिलिया हा त मलाइक बणाए तव्हां ॾे हिदायत जे लाइ मोकिले सघां थो। पर जिन्स हमेशा जिन्स मां फ़ाइदो वठंदी आहे, ॿी जिन्स मां फ़ाइदो कोन वठंदी आहे। अगरि असां ॾे मलाइक अचनि हा, कतई असां मलाइकनि मां फ़ाइदो कोन वठूं हा। अल्लाह ताला फरमायो, ए आमना जा लाल, तूं हिन इंसाननि वारो रंग वठी इंसाननि जे जिन्स में वेही उन्हनि खे मां अल्लाह पाक जो पैगाम समझा। तुंहिंजी उहा ज़ात बाबरकात आहे जो तुंहिंजे हक़ीक़त खे अगरि खोलियो वञे त तोखे केरु ॾिसी कोन सघंदो, पर मां अल्लाह पाक तो मुहम्मद अरबीअ खे इंसानी पर्दे में ढके इंसाननि जे हिदायत लाइ मोकिलियो आहे त जीअं इंसान तो मां फैज़ ऐं फ़ाइदो वठनि। तव्हां ॿुधो हूंदो मौलाना जलालुद्दीन रूमी, असांजे सिंध में भिटाई साहब, रूम में वरी जलालुद्दीन रूमी वॾो आशिक़े रसूल आहे। उनखे तूं बरेलवी नथो चई सघीं, उनखे तूं देवबंदी नथो चई सघीं, उनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼोके ज़माने जे मौलवियुनि सां कंहिंसां भेंट नथो ॾेई सघीं। ही उहा ज़ात आहे, उहा शख़्सियत आहे जो आलम इस्लाम जे तमाम उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त अल्लाह वारो सालिह नेक आलिम बानो आलिम हो। ओ फरमाए थो अहमदर बकुशायदा पर्रे जलील ता अबद मदहोश मादे जिब्राईल। जलालुद्दीन रूमी चयो त रसूलुल्लाह जे मथां अल्लाह साईं पर्दा ढकिया हा, पर्दा हिकु पर्दो, ॿियो पर्दो, टियों पर्दो, चौथो पर्दो। अगरि मुंहिंजो नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजो हिकिड़ो पर्दो खोले जिब्रील खे दीदार कराए हा
तो खुदा जो कसम आ ओ जिब्रील अमीन होश में ही न चेहा क़यामत ताईं बेहोश पियो हुजे हा। सुभान अल्लाह, दिल खोले चओ केड़ी वॾी ॻाल्हि करे छॾे। अहमदर बकुशायद पर्रे जलील ता अबद मदहोश मांदे जिब्राईल। मौजादो तो जेको जिब्रील बार बार ईंदो आ, खिदमत में ईंदो आ, हाज़िरी ॾींदो आ, उहो जेकॾहिं मुंहिंजे महबूब करीम जी असली हक़ीक़त ॾिसे हा त मुस्तफ़ा जे हक़ीक़त खे उहो बि ॾिसी कोन सघे हा। ॾिसण खां पोइ बेहोश पियो हुजे हा, अहिड़ो त बेहोश पियो हुजे हा जो क़यामत ताईं होश में न अचे हा। बदीन जा मुसलमान मूंखे ॿुधा तुंहिंजी ताक़त जिब्रील खां मथे आ जा। ॾाढे छो था ॻाल्हायो? भला थकाओ त खणी हथ कढां। मां त ॾाढो थको आहियां, ॾाढो थको आहियां। तव्हां भली न थकियो पर आउं ॾाढो थको आहियां। ऐं बहाना पियो ॻोल्हियां त मिड़ई तव्हां सुस्ती कयो त लथो हलियो वञा सॼी राति। मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं चयो, मूसा जी साईं, हिकिड़ो मुंहिंजो यार कावड़जी वियो आहे, उहो त परचाए ॾे। साईं तुंहिंजो यार वरी तोखां कावड़जी वियो आहे? अल्लाह साईं फरमाता हा मुंहिंजो यार आहे, कावड़जी वियो आहे, तूं खणी परचाए ॾे। साईं किथे आहे? ओ फलाणी ढंढ ते मच्छूं था मलाह मीर बहर मारनि, उन्हनि जा ढगा घोड़ा गॾ खच्चर जॾियो बीठो आहे। हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलाम उते वञी ॾिसे तो मलाह वीचारा ॼारा हयो मच्छूं पिया मारनि। 30-35 के गॾ आहिनि के घोड़ा आहिनि के उनजो माल बीठो आहे। उहो फ़क़ीर हिकिड़ो मथे उघाड़ो पेरे उघाड़ो फाटलड़ा कपिड़ा भॼाए भॼाए चारींदो ते कमल हेॾे भॼे को हेॾे भॼे। परे खां जीअं जो मूसा अलैहिस्सलाम ते नज़र पियसि उन दरवेश जी अल्लाह जे नबी के चवण लॻो, ओ सोहणा मूसा जंहिं कम सां आयो आहे मूंखे उन जी ख़बर आहे, वेह त मां हिन मज़दूरी मां वांदो थियां। मूसा अलैहिस्सलाम वेही रहियो, अल्लाह जो यार परचाइण आयो। सारो ॾिहाड़ो ख़ुदा जे नबी मुंहिंजा दोस्तो इंतज़ार फरमायो आहे। जंहिं महिल शाम थी तो बीर बरण पंहिंजा खड़िया माल सामान ठाहे उथनि घोड़नि ते रखिया। फ़क़ीर खे जो फ़क़ीर तो मज़दूरी कई आहे, असांजो हे तो माल चारियो आहे, हे नंढड़ी कुरड़ी सम्झो था मच्छी, इहा तुंहिंजी मज़दूरी आहे, खणी वञी राति खाए जा, वरी सुभाणे अचिजां। हाज़ुर बाबा उहा मच्छी खयईं, हू पंहिंजे घर रवाना थिया। मूसा खे चई मूसा सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी कई अथमि, हली आहे त हे ॿोड़ चाढ़े मानी मां बि खावां तोखे बि खारायां, पोइ त हाली हवाली थियमि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾिजी पंहिंजे घर आयो। वाह कुरड़ी जेका नंढड़ी मच्छी सां रखी खट ते मूसा अलैहिस्सलाम खे चई 2 मिंट वेह ऐं का काठड़ी खणा का कुनड़ी खणा का बाहिड़ी ॿाहिरां त पचायूं। फ़क़ीर वियो काठियूं खण, अचे जो सिरण उहा कुरड़ी खई हली। जब कुरड़ी खजी वई तब मूसा अलैहिस्सलाम ने निहारे चवण लॻो, मूसा ही परचण जा पार आहिनि। मूसा तोखे मोकिलियो अथई त यार परचाए ॾे, हे परचण जा पार आहिनि। सॼो ॾींहुं महिनत कई अथमि, मिली आहे कुरड़ी, उहा बि खणाए छॾियईं, वरी तोखे मोकिलियो अथई त यार परचाए ॾे। ये परचण जा पार आहिनि। अब हाणे मूं पोड़े खे 12:30 खां पोइ टाइम हुजणो, ये परचण जा पार आहिनि। अभी पाण सोचो खणी सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल
अल्लाह तबारक व तआला पांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पर्दा ढकाया यो मां पांजे तरफ कोन तो चवा तो थी सके तो को मौलवी नाराज थी पवे ॼण जे नाराज थियण जी परवाह कान हूंदी आहे मौलवी ॾाढो ॾुखियो आहे असांजो उस्ताद सही चवंदो हो बाबा मौलवी मुसलमान थे ॼण हाथी हिलाल थियो समझो था दादा मौलवी रुगो मुसलमान थी पवे न त हाथी हिलाल थी वियो यानी न को हाथी हिलाल थे न को ये कदरदान हर गाल में कीड़ा कीड़ा या जका मुफ्ती साहब अवी ये चारवा जेके आयो सादा मुसलमान से बुद्धि सुभान अल्लाह कंदो दिल ठारियो घर हलिया ॾींदो ये न मौलवी चवंदो न कहिड़े किताब में कहिड़े सिफ़े ते आहे कहिड़े जिल्द में आहे कीअं ओ मुंहिंजा दोस्त हुयो कीअं कीअं रहिजी वेंदो अवी वञी मदीने पहुचंदो तंहिंजे करे मौलवी साहबनि जे लाइ बि कुझु सामान खणी आयो आहियां उहो बि तव्हांखे पेश कयां हवालो पेश कयां मतां एतिराज़ कनि त मुफ्ती थो चवे त नबी ते पर्दा हा किथे आहे ॿुधो अल्लाह ताला क़ुरान करीम में इरशाद फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो आहे त नबी जी ज़ात बाबरकात मोमिनन जे लाइ साह खां बि वधीक वेझो आहे ऐं नबीअ जूं घर वारियूं मोमिनन जूं माइरूं आहिनि नबीअ जूं घर वारियूं मोमिनन जूं अमड़ियूं आहिनि हाणे जंहिंखे अल्लाह चवे असांजी अम्मा उहा अम्मा आयशा सिद्दीका चओ सुभान अल्लाह अब आइए को सिगरेट तो बंद करा रेशमी कपड़े में बुखारी शरीफ की हदीस आहे रेशमी कपड़े में हिकड़ी सूरत खणी मुखे ॾेखारी कि या मुहम्मद अल्लाह मुखे मोकिलियो आहे हीअ औरत तुंहिंजी दुनिया में भी कुआर आहे जन्नत में भी कुआर हूंदी दुनिया में भी तुंहिंजी ज़ाल आहे आखिरत में भी तोसां निकाह में हूंदी मां जिब्रील अमीन खां पुछो जिब्रील हिन जो नालो छा आहे हज़रत जिब्रील अमीन जो या रसूल अल्लाह हिन जो नालो आहे आयशा ओ जिब्रील या कांजी धिया हज़रत जिब्रील अमीन चयो या रसूल अल्लाह या धिया हज़रत अबू बकर सिद्दीक जी वाह सिद्दीक तो ता कुर्बान वञा मौलाना सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु मौलाना सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु दिल खोले तव्हां बेचो रदियल्लाहु ताला अन्हु रदियल्लाहु ताला अन्हु यार की खातर मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला सुभान अल्लाह ॾाढे चाहो दिल खोले चाहो यार की खातिर मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला मंजिल इश्क का है वो रहबर रदियल्लाहु ताला अन्हु मौलाना सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु
खुदा जो कसम आ जो मर्तबो मकाम सोने सिद्दीक के रसूलुल्लाह के सदके मिलो सो कहीं के को न मिलो आ उन जी न्याणी आ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जन निकाह में थी अचे दस्तूर आ न तक जेका बालिग औरत हुंदी आ बालिग वा पाण चवंदी आ त मूंखे फलाणो क़बूल आ ऐं वरी नाबालिग जेका हुंदी आ उन जे तरफ़ खां वालिदैन खां पुछो वेंदो आ तूं पंहिंजी नाबालिग न्याणीअ जे लाइ फलाणे सां शादी करणु चाहीं थो चवे हा त निकाह थी वियो जमल सद्दीक़ अकबर खां पुछाऊं सद्दीक़ आशा जे लाइ तोखे मुहम्मद करीम घोट क़बूल आ चवो न सुभान अल्लाह अबू बकर तोखे आशा जे लाइ मुहम्मद छो तो आशा उन टाइम नाबालिग आ यो घोट कबूल थी सिद्दीक छा थो चवे परवाने के लिए शमा बुलबुल को फूल बसे सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बसे मुझे तो दिल की तमन्ना हुंदी आ दधियूं मुंहिंजूं हुजनि घोट मुहम्मद हुजे हिकड़ी मरी वञे वरी ॿी परणाया ॿी मरी वञे वरी टी परणाया टी मरी वञे वरी चौथी परणाया धीअर अबू बकर जूं हुजनि घोट मुहम्मद रसूलुल्लाह हुजे हाणे सही कुआर जे तरफ़ खां ईजाब थियो हाणे कबूलियत आ कुआर खां पुछी पोइ कुआर जे पारा या कुआर खां पुछजे पुछजे घोट खां हाणे पुछनि था घोट खां यानी रसूलुल्लाह खां यार जी धीअ पंहिंजे ज़ौजियत में क़बूल आ पर ख़ामोश वरी ॿियो दफ़ो पुछो क़िबला अव्हां खे अबू बकर जी धीअ आशा ज़ौजियत में क़बूल आ पाण न को हाओ न को न टियों दफ़ो जॾहिं नबी करीम खां पुछो वियो त पाण फरमायो हाओ मूंखे क़बूल आ सहाबा किराम अर्ज़ कनि था या रसूल अल्लाह भला ॿ दफ़ा छो न ॿुधायो पाण फरमाइनि था क़ुरान कोन पढ़ियो अथव अल्लाह ताला फरमाईंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा मुंहिंजो मुहम्मद करीम एसी ताईं कोन ॻाल्हाईंदो आहे जेसी ताईं मां अल्लाह जे तरफ़ खां वही न ईंदो आहे मां तव्हां चयो त तोखे आशा क़बूल आहे त मां इंतज़ार पियो कयां त मुंहिंजे रब जी कहिड़ी मर्ज़ी आहे तॾहिं ताख़ीर थी जिब्रील आयो अची मूंखे